जय झूलेलाल। सुहिणी यादि भाग 8। जीअं ई रूम मां 3 दोस्त वञण लॻा ॿाहिरि रोटी खाइण लाइ त पुठियां खां शांतीअ सन्हे आवाज़ में पुछियो, लखी भाउ कल्ह कान आया आहिनि? लखीअ चयो, भाभी उनखे 2 ॾींहंनि जो रिकॉर्डिंग जो कमु आहे। 2 ॾींहंनि खां पोइ शहर में ईंदा ऐं पहिरियों ई तव्हां वटि ईंदा। रोज़ हुन सां हाली हवाली मां थींदो आहियां। शांतीअ अखियुनि जे अंदाज़ में चयो ऐं 3 दोस्त ॿाहिरि विया। राणीअ शांतीअ खे चयो, भॻवान कीअं कीअं जोड़ा ठाहे थो कुझु ख़बर कान्हे। शांतीअ चयो, सच। राणीअ खिलंदे खिलंदे चयो, कली ऐं लखी बा 2 जा वीचार बिल्कुलु अलॻि, पर जोड़ी हिकदमि प्यारी। लखी भैया कुझु बि कान ॻाल्हाईंदा आहिनि, लिखंदा आहिनि त साम्हूं कली ॻाल्हाइण जो ई कमु कंदी आहे। उनजी आवाज़ लाइ सभु बेक़रार। ख़ैर 2 जी जोड़ी खे नज़र न लॻे। हिकु ॻाल्हाइण वारो, हिकु ॿुधण वारो। ॾाढी मस्तु जोड़ी आहे सचमुच। हींअर कली हुजे हा त ॾाढो मज़ो अचे हा। शांती चयो, सही आहे। ॿाहिरि सभु दोस्त रोटी गॾु खाई रहिया हुआ। रोटी खाईंदे खाईंदे पकोड़नि जी प्लेट लखीअ पहिरां पंहिंजे पासे खणी वरिती। कनूअ चयो, असांजे लाइ बि पकोड़ा आहिनि। सभु तूं खाईंदे छा? लखीअ चयो। पहिरां हिन बसरनि जी खुशबू पकोड़ा हथ में खणी चयो, बसरनि जा पकोड़ा खाइण जो मज़ो ई कुझु और आहे। लखीअ चयो, हा शांतीअ खे बि ॾाढा वणंदा आहिनि। अफ़सोस अॼु न खाई सघंदी। लखीअ चयो, हा यार इहा ॻाल्हि त ध्यान में ई न आई, न त पकोड़ा न करायूं हा। कनूअ चयो, न उहा न खाईंदी त छा थियो, तव्हांखे खाराए करे बि त ख़ुशि थींदी हुई, त अॼु खाईंदे ॾिसंदे बि तव्हांखे ॾाढो ख़ुशि थींदी। अहिड़ो थोरी न सोचिबो आहे। थोरनि ॾींहंनि खां पोइ ठीकु थी वेंदी त उहा बि पकोड़ा खाईंदी, छो न खाईंदी। 3 दोस्त रोटी गॾु खाइण वेठा, सुठे नमूने खाई करे उथिया। ईश्वरी रूम में मम्मीअ खे खिचड़ी ॾियण वई। खिचड़ी थोरी सी 2-3 चमचूं खाराए, खीर जो गिलास, दवाऊं सभु ॾेई करे राणीअ खे चयो, काकी हलो त गॾु रोटी खाऊं पाण। काकी चयो, जी ज़रूरु। मथां सनी आयो, काकी त ॿाहिरि रोटी खाओ, मां हिते वेठो आहियां। तॾहिं मथां विकी अची चयो, हा काकी असां सभु हिते गॾु वेठा आहियूं, तव्हां रोटी पाणी खाई ॿाहिरि ॻाल्हियूं कयो। सभिनी रोटी पाणी खाई वरिती। राति जा 10 थी विया। लखीअ चयो, हाणे असां घर वञूं। कनूअ चयो, वेह यार अॼु राति हिते ई था वियूं। लखीअ चयो, न बिल्कुलु न, सुभाणे ईंदासीं। अॼु शांतीअ सां वेह, शांतीअ खे तमामु ज़रूरत आहे तुंहिंजी। इलाही ॾींहंनि खां पोइ शब्द रुकिजी विया।
कनूअ चयो, हा सही ॻाल्हि आहे। इलाही ॾींहंनि खां पोइ शांतीअ खे ॻाल्हाईंदे ॾिसी, उन जूं अखियूं खुलियल ॾिसी दिलि खे ॾाढो सुकून मिलियो आहे। त पोइ छा आहे, सभु गॾिजी ॻाल्हियूं कंदासीं, शांतीअ खे बि मज़ो ईंदो। कनूअ मथां चयो त तिलकीअ चयो, न कल्ह अचे, पोइ पाण 6 ॼणा गॾु वेहंदासीं। उतां ॿाहिरि दरवाज़े ॾे निकिरण लॻा। राजा ईशी टिनिनि खे ॿाहिरि ताईं छॾे आया। अंदरि अची रूम में थोरी झट अची वेठा। बाबा अची चयो, रमेश तव्हां भले मथे वञी आराम कयो। चयो, न असां हॉल में वेठा आहियूं, तव्हां मम्मी सां अंदरि आराम करे वेठो। मम्मी पिणु काफ़ी देरि ताईं ॻाल्हियूं कयूं आहिनि, सो आराम जी तमामु ज़रूरु आहे। उहे बि राति जा 12-1 त थी वेंदो आहे, त थोरो मुंहिंजो कमु बि आहे, पता वठां, अने तव्हां तेसि ताईं अंदरि मम्मी सां वियो। जीअं ई अंदरि पप्पा विया त दर खुलण ते शांती खे अखियूं बंदि ॾिठियूं। शांती खे दवा जी ज़रूरत ते निंड अची वई। पासे में विहाणे जे टेके सां अची उनजो हथ पकड़े सिर्फ़ु उन ॾे निहारण लॻा। मन में काफ़ी हलचल हली रही हुई, काफ़ी सवाल हली रहिया हुआ, पर उनजो जवाबु केर बि नथो ॾेई सघे। सिर्फ़ु दिल जो दिल में ई जवाब थो मिले। खैर, हिकु ॻाल्हि वापसि पई निकिरे, शांती तोखे अॻियां ॾिसी दिल खे सुकून थो मिले। शांती खे निंड अची वई। ॿाहिरि सभु पंहिंजे लेखे माहौल में ॻाल्हियूं ॿोलियूं व्यस्त हुआ। थोरी देरि में ईशी नज़र करणु अचे पई। पप्पा तव्हांखे कुझु ज़रूरु हुजे त चइजो। अचानक 12:15 बजे शांती जूं अखियूं खुलियूं। सिधो ई पुछो, हेॾां तव्हां अञा जाॻो था? कनूअ चयो, जाॻां थो, इहो कहिड़ो सुवालु आहे? न, मां तोखे ख़ाली ॾिसां थो।